अस्सलाम वालेकुम। वाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद चवनि था सभिनी मिंडी महिरबाननि खे हींअर जेके असांखे ॾिसनि था पिया त असां अॼु मुंहिंजे ख़्याल में काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके कोरोना बाबति खोड़ सारियूं ॻाल्हियूं करे चुका आहिनि ऐं उन जे हिफ़ाज़ती तदाबीरनि जे बारे में खोड़ सारा माण्हू ॻाल्हाए चुका आहिनि छो जो हर को जेकॾहिं पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे हिसे जी कुझु शमा ॿारनि चाहे थो त रोशनी फैलाइणु चाहे थो त उहो बिल्कुलु अची सघे थो पर तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघो था। जेकॾहिं सोशल मीडिया जे थ्रू का बि मुहिम हलाइणु चाहियो था त का बि अहिड़ी सुठी ॻाल्हि जंहिंजे थ्रू तव्हां माण्हुनि खे सुजाॻ करणु चाहियो त बिल्कुलु करे सघो था पिया। त हिकु इल्तिजा सभिनी ॾिसंदड़नि खां की बराए महिरबानी तव्हां पंहिंजे घरनि में वियो जेकॾहिं घर वेहंदा त तव्हां पंहिंजी ज़िंदगी महफ़ूज़ कंदा ऐं ॿियनि माण्हुनि जी जेके तव्हां सां ॿधल आहिनि जेके तव्हांजा प्यार आहिनि ऐं तव्हांजा दोस्त आहिनि तव्हांजा रिलेटिव आहिनि जेके बि मतिलबु ईअं खणी जॾहिं मजमूई तौर ते त पूरी इंसानियत खे जेकॾहिं महफ़ूज़ रखिजे त तव्हां घर रहो। महिरबानी करे हींअर घुमण जे लाइ पूरी ज़िंदगी पई आहे जेकॾहिं 2-3 ॾींहं पाण घर रही करे पंहिंजी ज़िंदगीअ खे सेव कयूं ऐं चाहियूं था की असां पूरी दुनिया डिस्कवर करणु चाहियूं था ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ जायूं ऐं मुख़्तलिफ़ प्लेसिस जेकॾहिं डिस्कवर करणा आहिनि त 2-3 ॾींहं घर वेहणो आहे इहो लाज़मी आहे। ऐं असां सां गॾोगॾु हाणे असांखे जॉइन करण वारो आहे सिंध एक्सप्रेस न्यूज़ पेपर जो रिपोर्टर मिसण जो रिपोर्टर कासिम अल्ला साहब असांखे जॉइन करण वारा आहिनि ऐं उहे बि ॻाल्हाईंदा आहिनि टॉपिक ते त बराए महिरबानी जॾहिं बि तव्हां जी अस्सलाम वालेकुम मोहतरम। हा, जॾहिं बि तव्हां सोशल मीडिया जे थ्रू यूट्यूब जे थ्रू फेसबुक को बि मतिलबु सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म हुजे उन ते अचो त बराए महिरबानी का अहिड़ी ॻाल्हि न कयो जंहिंजे थ्रू इंसान में ॾहकाओ पखिड़िजे ऐं को अहिड़ो कमज़ोर दिलि जो अफ़राद जी बिल्कुलु माण्हू हुजे तव्हांजी का अहिड़ी ॻाल्हि करण जे करे उन जी दिलि टुटी पवे या को अहिड़ो उनखे इफ़ेक्ट पहुचे जंहिंजे थ्रू नुक़सानु बिल्कुलु चवां पियो त नुक़सानदेह इफ़ेक्ट थिए। सो अहिड़ी ॻाल्हि करण खां परहेज़ करियो ऐं जॾहिं बि सोशल मीडिया ते अचो था त मुस्बत पंहिंजी जेका एक्टिविटी आहे उहा अपलोड कयो ऐं बिल्कुलु ॾिॼारण वारियूं ऐं जेका मुस्तनद ख़बर न हुजे उहा बिल्कुलु अपलोड करण खां इज्तनाब करियो। अॼु इहो पंहिंजे पाण सां हिकिड़ो पको पह करे छॾियो की भई हाणे खां जेसिताणी ही जेको किलर वायरस कोरोना वायरस हले थो पियो जेसिताणी असां इनखे शिकस्त नथा ॾियूं ऐं इन जे इलाज जो को बंदोबस्तु नथो थिए तेसिताणी तव्हांखे मुस्बत एक्टिविटीज़ जी हा बिल्कुलु मुस्बत बहितर एहतियात ऐं हीउ जेको वायरस आहे हिनखे तव्हां मज़ाक़ न सम्झो तमामु ख़तरनाक वायरस आहे इटली वारनि खे हिकिड़ो मज़ाक़ सम्झो त इटली में केतिरो नुक़सानु थियो तव्हां पाण अंदाज़ो लॻाए ऐं हिन में जेतिरो बि एहतियात कंदो उन में पंहिंजी सेफ्टी आहे पंहिंजे सिहत जी सेफ्टी आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे बि सेफ रखो उन्हनि खे बि अॻिते न ॾियो ऐं बार हथ धो त बहितर आहे। निमाज़ जो जेको आहे पाबंदी करियो पंहिंजे पाण खे निमाज़ ऐं विज़ू करण सां बि जेको वायरस आहे हर भॼी वेझो नथो ऐं छा त क़ुर त पूरो शफ़ा आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त पाण कलमो भरियो आहे क़ुर ते ईमान आहे पंहिंजो त पाण खे नुक़सानु ई कोन ॾींदो पोइ बि हीअ हिकिड़ी कुदरती वबा आहे जेका असांखे नुक़सानु ॾेई सघे। हा, जेॾीमहिल तव्हां ॿाहिरि निकिरो था त बहितर आहे त तव्हां मास्क जो इस्तेमालु कयो। ईंदड़ वेंदड़ माण्हू खे जेकॾहिं खंघि आहे ज़ुकाम आहे हीउ वायरस जेको खंघि ज़ुकाम जे ज़रिए उन खां तव्हां बची सघो ऐं महफ़ूज़ रही सघो। असांजो पैगाम
मश्करी न सम्झो, हिकु सीरियस वठो। जी हाँ, खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था पिया कि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, माण्हुनि जे तरफ़ां हिकिड़ी पखेड़ियल या साज़िश खणी चइजे, साज़िश आहे कयल। कुझु अहिड़ा मुल्क आहिनि ताक़तवर, जीअं माण्हू चवनि था कि अमेरिका जे पारां पखेड़ियल साज़िश आहे, जंहिं साज़िश तहत माण्हुनि खे घर विहारिजे ऐं पूरी दुनिया खे लॉकडाउन कजे। असांखे उमेदु आहे त तव्हां हिन ते अमल कंदो ऐं पंहिंजे पाण खे सेफ रखंदो ऐं ॿियनि खे बि इहा सलाहूं ॾींदो। त असांखे इन ई पैगाम सां गॾु ऐं आकम लिलगारी खां इजाज़त वठंदुसि, जीअं तव्हांखे वधीक वरी सम्झाए सघे। ठीकु आहे? जी हाँ, बिल्कुलु। असां सां मोहतरम क़ासिम अल्ला साहब गॾु हुआ ऐं उहे असांखे कुझु इंस्ट्रक्शन्स ॾेई रहिया हुआ। त इन सां गॾोगॾु असां बिल्कुलु इजाज़त वठूं था ऐं नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह असां तव्हां सां मिलंदासीं। अल्लाह भाई, पाकिस्तान ज़िंदाबाद।